बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वाला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व इज़ा सअलका इबादी अन्नी फ़इन्नी करीब। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। इश्क जनी सिर आयो, इश्क जनी सिर आयो से अहिड़ी रावरवन वाट अणाई पंध परे था डूंगर डेह दुखन। इश्क जनी सिर आयो से अड़ी रीतिरवन वाट अणाई पंध परे था डूंगर डेह दुखन। लधाऊं पेर पुनल जो लोचे मंझिलकन। लधाऊं पेर पुनल जो लधाऊं पेर पुनल जो
लोचे मंझिलकन तन जूं बठियूं बस नकन जे रखियल शाह बारो चल बारे वयो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सोहणे सैयद छतन शाह बादशाह जे नगरीअ में सैयद इब्राहिम शाह बुखारी सैयद बचल शाह साईं सैयद मोहम्मद बचल शाह बुखारी उन जे बचड़न ऐं साईं जो नालो साईं मोहम्मद हयात अली शाह ॿिया जेके भी इलाइके जा दोस्त आहिनि बस नालनि खे छॾियो। सब खां पहिरीं त तव्हां सां सभई हिक ॿिए खे मुबारक ॾियूं जो अॼु यार तव्हां सां खे यादि फरमायो। मुकाम जे विच में दुरूद जी महफिल जिक्र जी महफिल जंहिं कंहिंजी किस्मत कान्हे किस्मत वारनि जी किस्मत हूंदी आहे। मुकाम में ईंदो सभु को आहे मगर दुनिया छॾण खां पोइ पर कॾहिं दुनिया में हूंदे बि हिननि यारनि वटि अची ॾिस त ख़बर पई त रंग कहिड़ो रतल आहे मैदान कहिड़ो मतल आहे। हिकिड़ो जुमिलो हदीस जो अर्ज़ कयां मुझे मदीने जे मीर फरमायो त कबरूं ॿिनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। घणनि क़िस्मनि जूं? ॿिनि क़िस्मनि जूं। हिकिड़ियूं कबरूं जन्नत जे बागनि मां रब बाग बनाए छॾींदो आहे ऐं हिकिड़ियूं कबरूं जहन्नम जे खॾनि मां रब खॾा बनाए छॾींदो आहे। बस अंदाज़ो लगायो मुंहिंजा दोस्त त जॾहिं इंसान कंहिं खॾनि वारी ज़मीन ते हलंदो आहे या जिथे कलर ऐं अजीब ज़मीन हूंदी आहे वेहण जी जगह न हुजे हेठाहियूं मथाहियूं उते माण्हू वेहंदो नाहे पर हलंदो रहंदो आहे। पर जिते इन माण्हू खे वेंदे गुलनि जी खुशबू ईंदी आहे उते सुकून सां वेही रहंदो आहे। कंहिंजे मथां त कुर्ब थियल आहे न जिथे इहो खुशबू हले पई। याद रख मुंहिंजा दोस्त जे अॼु यार राज़ी न थिए हा त तो असांखे अचण जी तौफ़ीक़ कोन अता फरमाए। अॼु यकीनन तो असांखे पंहिंजे ज़िक्र वारी महफ़िल में अचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन करीम रब ॿुधायो आहे त मां तो मां ख़ुशि हां ऐबाना तूं कॾहिं तूं मां रब मां ख़ुशि थी। मुलाणियूं ॻाल्हियूं न हलंदियूं इश्क जूं ॻाल्हियूं हलंदियूं। अल्लाह जी ज़ात बाने खां चाहे छा थो। सोचो मुंहिंजा दोस्त असांजी अजीब वटई ताराजूं आहिनि। हिन खे ॾाढी वॾी आहे माशाअल्लाह हे वॾो बुज़ुर्ग आहे हिन खे वॾो पटको आहे हिन जहिड़ो त को आहे ई कोन को। हिन जो जुबो वॾो आहे हिन जहिड़ो त पूरे पाकिस्तान में को मट ई कोन्हे को। हे त ॾाढीअ कूड़ आहे हे त कम जो ई कोन्हे को। हे त मथे उघाड़ो आहे हे त हीअं। ओ यार सभ में वसे थो सभ में वसे थो। अल्लाह जे कंहिं सां राज़िया अल्लाह जे कंहिं मां राज़िया अल्लाह जे कंहिं सां राज़िया अल्लाह जे कंहिं मां राज़िया। को अमीर को फकीर सब किस्मत जी बाज़िया। को
अमीर को फकीर सब किस्मत जी बाजिया अल्लाह जे कहे सा राजिया अल्लाह जे कहे मां राजिया असांजो सूफी इन दौर जे अंदर सूफी वरी उनखे सॼो वेंदो आहे जेको तावीज़ लिखंदो वते अल्लाह जे मखलूक खे लड़ाईंदो ओ चरिया सूफी इनखे न सॾबो आहे सूफी ॾिसणो अथई त पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी ॾिस त कीअं सूफी आहे सूफी ॾिसणो अथई त ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया ॾिस सूफी ॾिसणो अथई त मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी ॾिस सूफी ॾिसणो अथई त कलंदर शहबाज ॾिस सूफी ॾिसणो अथई त भिट जो घोट लतीफ सरकार ॾिस सूफी ॾिसणो अथई त सजण साईं ॾिस सूफी ॾिसणो अथई त मशहूरनि वारो साईं ॾिस सूफी ॾिसणो अथई त सैयद हाजी हुसैन शाह घोट जा बचड़ा ॾिस सूफी ॾिसणो अथई त सरदार ज़ियाउल्लाह शाह जीलानी ॾिस सूफी ॾिसणा अथई सूफीअ जी निशानी इहा आहे त हुन जे ज़ुबान ते भी मुझे मुस्तफा जो जिक्र होंदो त हुन जे वार वार में भी यार जो जिक्र भुलियल आहीं तूं त सूफी उनखे चइबो आहे जेको निमाज़ खां परे हुजे खुदा जो खौफ कर भुलियल आहीं बस फर्क इहो आहे हज़रत अली अलैहिस्सलाम फरमायो सुहिणे अली कंहिं फरमायो हज़रत अली अलैहिस्सलाम फरमायो त जॾहिं न फर्ज़ी निमाज़ पढ़ी बस करी उन ते एतमाद न कंदो कर छा न कंदो कर फर्ज नमाज पढ़ी बस करी फर्ज अल्लाह जा पूरा करी रोजो फर्ज पूरो कयई हज फर्ज पूरो कयई ज़कात फर्ज पूरो कयई नमाज फर्ज पूरो कयई पाण फरमाई त फर्ज पूरा करे भी इनन ते भरवसो न कर मुजा साईं छो पाण फरमायो फर्जन के पूरो करे उन ते भरवसो रखण इहा तकवा जे खिलाफ या मौलविन के गाल समझ में नहीं थी ये आशिकन खां पुछो छो मुजा साईं नमाज रोजो ज़कात हज इहो फर्ज पूरो करे भरवसो न कर पाण फरमाई इहो त कर्ज हुयो जेको अदा कयो थई न इहो त तो कर्ज अदा कयो आ नमाज पढ़ी तो कर्ज अदा कयो आ रोजो रखी तो कर्ज अदा कयो आ कर्जी थियल हई कर्ज अदा करे पंहिंजे पाण खे जवान कोन सदराइबो आ जवान तॾहिं हूंदो आ जॾहिं कर्ज भी अदा करे जान भी हवाले करे पोइ चइबो आ त हे जवान मुझे मदीने जे साईं बि फरमाए तक़र्रबु इलल्लाहि बिन नवाफिल अल्लाह जो कुर्ब चाहियो था त नफली इबादत कयो कहिड़ी इबादत कयो नफली इबादत कर फर्ज नमाज 100 महीने जो पढ़ी वरी वनी टीवी ते ठका वहणी सजी रात कचहरियूं करे वरी सुबह जो वरी फर्ज ठीक आ फर्ज पूरो थियो पर अखिन के ओजागो ॾेई करे कदे रात जो उथी यार सां मुलाकात करे आधी जे उथण जी अदा रख होशियारी आधी जे उथण जी अदा रख होशियारी साईं सां मिलण ला साईं सां मिलण ला ओ सदा रख तैयारी ओ सदा रख तैयारी आधी जे उथण जी अदा रख होशियारी पखी परदेसियड़ा सभई व्या उडाणा पखी परदेसियड़ा सभई व्या उडाणा रहियो कोन को हिते छॾियाऊं वथाणा पर मिलिया तने अबाणा मिलिया तने अबाणा हुई सबत जने जी सारी हुई सबत जने जी सारी
आधीअ जे उथण जी अदा रखो होशियारी। हिम्मत कर ए राज पर अञा वक्त आहे। हिम्मत कर ए मोमिन अञा वक्त आहे। दर्द जहीं जे दिल में परे याक ओस कजहीं जे दिल में परे यार नाहे। हाणे हल तू काहे, हाणे हल तू काहे। तोड़े पल दुभारी, तोड़े पल दुभारी आधीअ जे उथण जी अदा रखो होशियारी। अल्लाह सा इश्क करे ॾिस, अल्लाह सा प्यार करे ॾिस, खुदा सा मोहब्बत करे ॾिस। मुंहिंजो अल्लाह त तोसां प्यार कंदो आ, तॾहिं त तोखे हेॾो सुहिणो बनायो अथई। मुंहिंजो अल्लाह तोसां प्यार कंदो आ। ओ बेवफा, ओ बेवफा, एॾो त तोसां प्यार कंदो आ जो न तुझी मुझी अम्मा कंदी आ, न अबो कंदो आ, न कोई ॿियो कंदो आ। एॾो मुंहिंजो करीम रब तोसां मूंसां प्यार कंदो आ। अमड़ भी तॾहिं प्यार ॾींदी आ जॾहिं बच्चो सॾणे में सॾड़ो ॾींदो आ। अबो भी प्यार तॾहिं ॾींदो आ जॾहिं बचड़े खे सॾु करे बचड़ो जीव चई ईंदो आ। दोस्त भी प्यार तॾहिं ॾींदो आ जॾहिं दोस्त जे सॾ ते दोस्त ईंदो आ। पर मुंहिंजो करीम रब त उहो आ तोखे रोज़ सॾड़ा कंदो आ, तूं कोन ईंदो आ पर पोइ बि मुंहिंजो रब तोसां प्यार कंदो आ। ऐ बेवफा, पंहिंजे करीम रब खे भुलाइण वारा फजर जे टाइम ते सॾड़ो थी हली आ, बिस्तरो कोन छॾियई। ज़ुहर जे टाइम ते सॾड़ो थी हली आ, मुंहिंजा दोस्त दुनिया जे कम खे कोन छॾियई। टे पहरीअ ते सॾड़ो थी हली आ, दुनिया जे कम खे न छॾियई। मग़रिब जे टाइम ते सॾड़ो थी हली आ, मुंहिंजा दोस्त दुनिया जे कम खे न छॾियई। सोमहणीअ जो सॾड़ो थी हली आ, ड्रामे जे किस्त खे न छॾियई। ॾिसी ॾिसी ऊंधो थी सुम्ही पए, ॿुधाए जवाब ॾे ओ बेवफा तो हिकिड़े सॾ जो भी जवाब कोन ॾिनो। वजअलना नौमकुम सुबाता, मुंहिंजो सुहिणो करीम रब पुछंदो आ ओ बेवफा, मां अल्लाह जे सॾड़े में जवाब न ॾियण वारा तो बेवफाईअ जी इंतहा करे छॾी। ॿुधा बिस्तरे ते लेटण खां पोइ तोखे सुकून जी निंड ॾियण वारो केरु आ? मुझो बेनियाज रब, मुझो सुनो करीम रब तो का सवाल थो करे। ऐ मुझा बाना, ऐ मुझा बाना, मां अल्लाह तो सा प्यार थो कया, तू मां रब सा कॾहिं प्यार कंदे? ऐ मुसलमान सोच, मुझो खुदा तो का छा थो घुरे? कहिड़ी खोटी आ मुझे अल्लाह वट? मुझो खुदा छा थो चाहे? त मुझो बानो मुझे करीब हुजे।
मुझो बानो मुझे करीब हुजे अल्लाह छा थो चाहे मुझो बानो मुझे करीब हुजे दुनियादार छा थो चाहे ए गरीब मुखो परे हुजे ए मिस्कीन मुझे वेझो न हुजे ए मुझा दोस्त जन सा तू प्यार तो करी उहे तोखे वेझो बिहारण जे ला तैयार नाहिन भर में वेहारण ला तैयार नाहिन उहे जन जे ला सिकी सिकी थो मरी फलाणो रैस फलाणो वडेरो फलाणो हिया ओहे तोखे भर में बिहारण ला तैयार नाहिन जह करीम रब खे विसारे वेठो ओह मुझो करीम रब थो चाहे त मुझा बाना तू ओरे आ वेझो आ मुझो बेनियाज रब तो फरमाए सोच मुसलमान कहिड़ो रब जेको वनहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद उहो मुझो सुनो करीम रब जेको साह जे रगन खां भी वेझड़ो वा दिमाग खराब छाते थियो थई मुसलमान जरा अखियों खोल मुसलमान उहो मुझो करीम रब जेको खालिका जेको मालिका जेको ताकतवरा जेको मुतकब्बिरा जेको कादिरे मुतल्लिका जे पावर जी इंतहाई ना है जे पावर जी इब्तदाई ना है इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शैआ यक़ूल लहू कुन फयकून मुझो सुनो करीम रब फरमाइंदो ऐ मुझा माना कैसा थो टक्कर खाई कैसा थो टक्कर खाई कंहिंखे थो भुलाई कंहिंखे थो विसारी जंहिंखे तुझी काई परवाह न है ओहो एडो बेनियाज़ा ओहो एडो पावरफुल ओहो एडो ताकतवरा जो रुगी इरादो कंदो आ ऐं चवंदो आ कुन फयकून चवण जी देर हुंदी आ ओहो सब कुछ पाण ई थी वेंदो आ सोच मुसलमान डिजी कंहिंखां थो जंहिंजे हथ में कुछ कोन्हे डिजी उन्हनि खां थो जन जे हथ में कुछ नाहे वरी बेखौफ उन खां थो थी जंहिंजे हथ में सब कुछ मौजूद आ छा में सियाणो हुई जवाब दे नौजवान छा में सियाणो हुई केड़ो तुझो अकुला बेशक किताब जाम पढ़ियई सुखड़ाए पजाम कयई दौलत जाम कमायई अकुल चवे तो दुनिया के वेझो थी डिठो थम पर अकुल इहो त कोन्हे जो पंहिंजो नफ़े ऐं नुक़सान जी भी खबर कान्हे जडे पंहिंजे नफ़े नुक़सान जी खबर कान थई त बाकी तू बे जे ला केड़ो फायदेमंद साबित थींदे इहो केड़ो तुझो अकुल आ त जेको बादशाह बादशाहन जो बादशाह जे हथ में सब कुछ आ उन खां नथो डिजी रात जो चोरी ला थो निकरी रात जो चोरी जो इरादो थो करी चैनी तरफन खां निहारी दो थो वनी किथे कुत्तो रुगी कहीं वण जे भर में रुगी हलन जो आवाज तो करे लिकी निहारी थो तको दिसे त नथो ऐ मुझा दोस्त अगर कहीं कमद जे भर मा थो लगी कमद में थोड़ो रुगी गिदड़ जो आवाज तो यकदम भी तो रही तको मालिक तको नथो जागे ओ मुसलमान जेके निंद्र में पया हन उन्हनि खां बार बार डिजी रहियो वा कदे अर्श दे निहारींदो कर ला तअखुज़ुहु सिनतु वला नौ डिजी
कंहिंखां थो ऐं मुस्लमान डिॼी कंहिंखां थो जेके खुद निंड में पिया आहिनि डिॼी कंहिंखां थो जेके खुद मजबूर आहिनि डिॼी कंहिंखां थो जेके खुद लाचार आहिनि डिॼी कंहिंखां थो जेके खुद मोहताज आहिनि डिॼी कंहिंखां थो जेके खुद कमज़ोर आहिनि कॾहिं उन खां डिॼी ॾिस जेको सभिनी जो बादशाह कॾहिं उन जो ख़ौफ रख ऐं जॾहिं न उन जो ख़ौफ तुंहिंजे दिल में अचे वियो उन रब्बुल आलमीन जे इज्जत जो कसम खणी थो चवां जॾहिं उन जो ख़ौफ तुंहिंजे अंदर में पैदा थी वियो त तूं फर्श ते हलंदे अर्श वारा तोॾे ॾिसी मरहबा जो आवाज़ ॾींदा ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जा बानड़ा खुदा जे खौफ में जिंदगी गुजारण वारा व नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद साह जे रगुन खां वेझो वेहण वारो मुंहिंजे महबूब खे तो फरमाए मुंहिंजा मुस्तफ़ा ओ मुझा महबूब मुस्तफा जी मुझा करीम रब व इज़ा सअलक इबादी रिश्तो निहार अल्लाह जे कुरान करीम दे निहार बेवफा मुझे करीम रब जे कुर्ब दे निहार मुझो अल्लाह तो फरमाए मुझा महबूब जी मुझा करीम रब व इज़ा सअलक इबादी मुझा महबूब जॾहिं मुंहिंजा बाना तो खां पुछन था सोच तो सही केॾो वॾो लफ़्ज़ आहे दुनिया जे तख़्ते ते मुंहिंजा दोस्त दुनिया जे ताराजीअ में खणी तोर जॾहिं न कोई कंहिंखे चवंदो आहे त ही मुंहिंजो माण्हू ही मुंहिंजो माण्हू आहे अॻिलो उन बुनियाद ते इज़त कंदो आहे ही फलाणे जो माण्हू आहे नाज़ सां चवंदो आहे त मां फलाण जो ईअं चवणो मां फलाणे जो हां इहा अलॻि शइ आहे मां एमपीए जो माइट हां अलॻि शइ आहे मां सैयद मुराद अली शाह जो दोस्त हां अलॻि शइ आहे मां सॼो ॾींहुं चवां त मां या इन जी हैसियत कान थींदी आहे पर जे सैयद मुराद अली शाह चवे या को एमपीए एमएनए चवे या एसीडीसी या मुख्तियार कार या हद जो सूबेदार चवे त ही मुंहिंजो दोस्त सब को कन कंदो आ छो त वॾो तो चवे नंढे ला त मुंहिंजो दोस्त इन रिश्ते दे निहार जेको मुझे करीम रब कुर्ब जो रिश्तो तो सा रखियो आ ऐलान कयो मुझा महबूब जॾहिं मुंहिंजा बाना तो खां पुछन मुंहिंजा बाना अञा तो के छा खपे छा इहा हद नाहे कुर्ब जी तो असां गुनाहन जी रब इएं कोन चयो त मुंहिंजा महबूब जॾहिं मुंहिंजा मौलवी तो खां पुछन मुंहिंजे दीन जा परहेज़गार तो खां पुछन मुंहिंजे दीन जा पीर तो खां पुछन दुनिया जा अमीरन ओ मुंहिंजा महबूब मुस्तफा जॾहिं मुंहिंजा बाना तो खां पुछन असांजो रब किथे आ महबूब जॾहिं मुंहिंजा बाना तो महबूब खां पुछन त असांजो रब किथे आ उन्हनि जे दिल खे बहलाए चओ ओ अल्लाह जा बानो ऐं अल्लाह जा बानो ओ सुहिणो करीम रब एतिरो त वेझो आ जो जुबान सा तू सवाल पोकंदो आ तुझो सवाल अॻे ई तुझो रब ॼाणी वठंदो आ लतीफ सरकार दाह कई चाला वञी छो अल्लाह तू त बेली थी तो गन जो वठ जो कंजक करीम रब जी जग जो वाली जो सुख्यो हूंदो सो यार जंहिंजो इश्क अल्लाह सां कदे इश्क यार सां करे ॾिस हज़रत बख्तियार काकी रहमतुल्लाह तआला अलैह
हजरत बख्तियार काकी रहमतुल्लाह ताला अलैह मुझा दोस्त हिंदू ऐं सिंध हुई हिंद जो बादशाह मुझा दोस्त सुल्तान शमसुल मलक तमश वडो बादशाह हिंद जो जेडी मल सोने बख्तियार हजरत बख्तियार काकी रहमतुल्लाह ताला अलैह जो मुरीद थियो छा थियो मुरीद थियो मुरीद थियण खां पोइ चवे थो मुंहिंजा साईं मुंहिंजी दिल थी चवे त मां पंहिंजो आखाड़ो तव्हांजे दरबार जे भर में अची अॾियां दुनिया जे बादशाहन ॾे निहार पीरान पीर त पीरान पीर के सुञाणण ऐं समझण मजाक नाहे जन दिल पर दस्तगीर के न सुञातो ज़र्रे जे बराबर भी सुञातो उहे फर्श ते न उन्हनि जो जिस्म फर्श ते हूंदो आहे उन्हनि जी दिल अर्शन खां मथे हूंदी आहे हजरत बख्तियार काकी रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो बच्चा शमसल जी मुझा साईं अल्लाह तुझे मथा जिम्मेवारी रखिया बादशाही के हलाइण जी चवे तो मुझा साईं हे मसनूई बादशाही छा कंदी जेका तवां जे कुर्ब में यार जी बादशाही मिली आ इन जड़ी भी बादशाही कान्हे का मजो वठ त सही न मुसलमान हकीकी इश्क में मजो वठ त सही सजी उम्र पन जा काना चूसे 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 चरियो थी वही कमंद खा त खबर पवई त पन ई कमंद में केड़ो फर्क हूंदो आ मञा थो गुरियूं हिक जहिड़ियूं हन मञा थो पन हिक जहिड़ो आ पर जेसिताईं खाईंदे न खबर न पवंदी मोहब्बत जे मैदान में कुॾी पो काहे छॾ तूं सांगो सिर जो लाहूती लाहे इश्क नांगो आहे पर खबर खाधन खां पवे जे भाई जोगी थिया जे भाई जोगी थिया त तमाओ छड़ तमाम गोला जे गोलन जा तन जो थी गुलाम तना गात जो नाम लिख जे लागूतन में निकर इन जे कोई मिट्टी जो टुकड़ो आ इन मां थोड़ो बाहर निकर त खबर पवे त यार किए मिलंदो आ इश्क छाखे चइबो आ इश्क थींदो किया ये चवण सवलो न हो किया रिझाया तोखे किया परचाया ओ किया रिझाया ओ किया परचाया दस को डा ऐ मुसलमान अर्ज पे कयूं चरियो हाँ छो त रात यार जो दीदार ताजो करे हाँ बैटरी फुल चार्ज अफलाक से लाई जाती है अरे सीनों में छुपाई जाती है इश्को मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है हजरत बख्तियार काकी रहमतुल्लाह ताला अलैह पाण फरमायो बच्चा अल्लाह तोखे बादशाही जी जिम्मेवारी दिनी आ मुझा साईं जेको इश्क में मजो आ बादशाही में कुछ कोने पाण फरमायो बच्चा जे कदे तू बादशाही छडे दींदे को जालिम हुक्मरान अची वेहंदो इन खां भलो आ तू बादशाही कर असां पांजो आखाड़ो तुझे भर में अचे था ॾियूं हाँ यार मुरीद थी त खबर पवई त मुर्शिद कीअं कुर्ब कंदो आ कुर्बानी दे त खबर पवई त खीर कीअं मिलंदो आ बाक़ी रुगी ईअं हलवन खाइण ते ज़ोर कंदे हीअं यार कोन मिलंदो अज़ीज़ाने मन गाल के मुकाया खुटाया मंज़िल वडी करनी है ऐ मुझा दोस्त हजरत बख्तियार काकी रहमतुल्लाह ताला अलैह जडे दुनिया छडीन था खुटाए थो चांगाल के हजरत बख्तियार काकी मुरीद कह जाहन जो ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती जा कह जा मुरीदन ख्वाजा वरी चो
मोइनुद्दीन केरा है, मोइनुद्दीन केरा महबूबे सुबहानी जो दादलो आ, दिल पर दस्तगीर जो लाडलो आ, रहन तो चाहे बगदाद में महबूबे सुबहानी फरमाता मोइन हिते न तुझी ड्यूटी हुते लगाए छड़िया। ऐ दोस्त याद रखी छड़े जी आईजी जो पावर होंदो आ त केड़े जिले में केड़ो एसपी लगाइणो आ, याद रखी छड़े मुझे मदीने वाले मीर जे बचड़े सुने अब्दुल कादिर जीलानी जी जिम्मेवारी हुई। जो त जदे हाजमी हाज़ी कदमी अला रक़बत कुल वलीन, जदे हर वली जे मथा कदम लगो तो मुझा दोस्त पावर भी अब्दुल कादिर जीलानी के मिला त हाने ड्यूटी लगाण भी तुझे हवाले। हजरत ख्वाजा मोइनुद्दीन जी ड्यूटी लगाइन था, फरमाइना था मोइनुद्दीन जी मुझा साईं जेका हिंदुन जे बुतन जी जिते पूजा कंदा हन उनके बढ़िया जेको चवंदा हन ओ बुत खाने जे भर में वनी पांजी झूपड़ी अडे हाज़िर मोजा साईं मुरीद चेबो ई नखे आ मुर्शिद कुछंदो वने मुरीद जी कंदो वने चूचरा कई त मुरीद छाजो आ वनी को बियो मुर्शिद करे न भरवसो नाहे त करण जी मुर्शिद वठण जी जरूरत तो के कड़िया। पहली गाल त मुर्शिद सोची समझी पो वठ, हे जिंदगी जो सौदो आ, हे हथ हथ में ॼण का मामूली गाल काने का, पर जदे हथ हथ में अचे वने हथ हथ में दई छड़ी सौदो करे छड़ी त पो जिंदगी जो सौदो थींदो आ, रोज सौदो कोन मटबा। छो त दिल जो दिलबर हिकड़ो, दिल जो दिलबर हिकड़ो घणा की न कजन, दिल बिल जे हिकड़े के भले समय सधू कन, ओहे चिल विला चैजन जेके दर दर लाइन दोस्ती। अज़ीज़ाने मन हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी जी मुझा साईं अचे अञा पहिरे ॾींहुं ते वेठा। हिंदुन जो तरीक़ो हुयो न्याणी जॾहिं शादी कंदी हुई लड्डुन जो थाल मथे ते खणंदी हुई, लड्डुन जो थाल मथे ते खणंदी हुई, पंहिंजूं सर्दियूं सहेलियूं वठंदी हुई, उन बुत खाने में वेंदी हुई, पोइ वॾे बुत जे मथां बीही करे उन जे मथां लड्डू रखी चवंदी हुई ओ मुंहिंजा भगवान, ओ भगवान लड्डू खा, भगवान लड्डू खा, भगवान लड्डू खा। टे दफ़ा चवंदी हुई, टे लड्डू उन बुत जे मथां रखंदी हुई, ॿिया लड्डू खणी वापसि ईंदी हुई, सर्तिन सहेलिन खे खाराईंदी हुई, शादमानो वजी वींदो हो, तुंहिंजो असांजो निकाह थींदो आ, हुअ भगवान ॾे लड्डू खणी वञे हुननि जो कमु थी वेंदो हुयो। मामूल हलंदो हुयो, लेकिन अज मामूल बदलजी रहियो आ। मोइनुद्दीन ॾिठो नौजवान न्याणी सहेलिन सां गॾु वञे पई, होॾो यार मोकिलियो आ, वञी ख्वाजा मोइनुद्दीन दिलबर भी उन वॾे बुत जे भर में बीही रहियो, न्याणी लड्डू मथां रखी करे चयो ओ भगवान लड्डू खा। पत्थर छा जाने त भगवान छा थींदो आ, वरी ॿियो लड्डू खणी चवे थी भगवान लड्डू खा। जेॾी महिल ॿियो लड्डू रखी टे लड्डूअ में हथ विधई, एॾा ख्वाजा मोइनुद्दीन अकल ॾिनी पत्थर खे, अड़े ॿुधी नथो, न्याणी चवई थी त लड्डू खा, खाई थो या लह जूतो। एतिरी चवण जी देर हुई, खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है। ऐ अल्लामा इकबाल जदे एडी वडी मंजिल करे छॾे अगी वाट भी बुधा, भला इहा खुदी मिलंदी किथों आ, इहा इश्क जी चपटी मिलंदी किथों आ, इहो दुकान किथे आ, इहो वखर किथे विराइबो आ। अल्लामा इकबाल चयो पुछी थो त ॿुधाई थो कि मोहम्मद से वफा, कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज है क्या लोह कलम भी तेरे हैं। एक
हिक यार सां वफ़ा कर पो मज़ो ॾिस न मुसलमान। हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी बेहिश्ती उन पत्थर जे बुत ॾे निहारे चयो खाई थो या लाहियां जूतो। न्याणी थी चवई भगवान भगवान नालायक न्याणी सॾई थी पई ॿुधी नथो। पत्थर हेॾो वात खणी फाड़ियो, पत्थर हेॾो वात खणी फाड़ियो। न्याणी निहारे चवे थी हे त नंढो भगवान वॾो भगवान तूं आ। सुणे ख्वाजा मोइनुद्दीन चयो न हे भगवान न मां भगवान, जरा मथे निहार न्याणी तुझो पैदा कंदड़ भी मुझो रब आ त मुझो पैदा कंदड़ भी मुझो रब। उन न्याणीअ वॾे आवाज़ सां निकती, सरतियूं सहेलियूं पोयां लॻियूं, वञी आवाज़ टाकोड़ा मची विया। वॾो भगवान अची वियो आ, अचे पिंड तन में हलचल मची, असांजे मथां मुसीबत कहिड़ी पई आ। ॾिठो वाके नूरानी चेहरो आ, सुभान अल्लाह। दिल में ख्याल कयो रात ॾिसणो आ छा थो करे, रात ॾिसणो आ छा थो करे। भंग थो पिए, चरस थो पिए, शराब थो पिए या माण्हुनि जो माल थो काहे, ॾिसो त करे छा थो। छो त तुंहिंजो असांजो अक़ीदो इहो आहे साईं भंग नथो पिए, साईं ज़ाहिर में भंग थो पिए, हक़ीक़त में साईं अलाए अर्श को छा थो पिए। ख़ुदा जो ख़ौफ़ कर मुंहिंजा दोस्त, यार उहे हुया लेकिन लिक न जे लिकी थो त सुहिणी चादर में लिक, लिकी थो त सुहिणी चादर में लिक, जे नथो लिकण चाही त इएं ठगी करे न लिक। अज़ीज़ाने मन सॼी रात पिंड तन लिकी पहरो ॾिनो, ॾिठो त आधी रात थी आ, आधी रात थी आ। ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी जे गुलाम कौरो पाणीअ जो हौज़ मां भरियो आ। ख्वाजा मोइनुद्दीन वुज़ू कयो आ, मुसल्लो विछायो आ, यार सां रिहाण कई आ। व इबादुर रहमान अल्लज़ीन यमशून अलल अर्द हौना व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। रहमान पंहिंजे बानन जूं निशानियूं ॿुधाए रहियो आहे। ख़ुदा जे वास्ते या क़ुरान खे सचो समझ, या पंहिंजे न खोपराटीअ खे सचो समझ, या धोखे बाज़न जे धोखे खे सचो समझ। अगर क़ुरान चवी थो त सचो आहे, रहमान थो चवे त जेके मुंहिंजा आहिनि उन्हनि जी पहिरीं निशानी अल्लज़ीन यमशून अलल अर्द हौना, जॾहिं ज़मीन ते हलंदा कंधड़ो झुकाए हलंदा, ज़मीन ते हलंदा त कंधड़ो झुकाए हलंदा, वॾाईअ सां कोन हलंदा, तकब्बुर सां कोन हूंदा। लखपति हुजनि या कखपति, हसीन हुजनि या कारड़ा हुजनि, छो त उन्हनि जो न गर्ज़ हुस्न आ न दौलत आ, उन्हनि जो गर्ज़ हिकिड़ो ई आ त महबूब मदीने वारो यारो राज़ी हुजे। मुझे बेनियाज़ रब फरमायो उन्हनि जी ॿी निशानी, अगर तू उन्हनि खे घटि वधि चई वेंदे उहे तोखे गंद जो जवाब गंद सां कोन ॾींदा। अल्लाह जो कुरान पांजे बानन जूं निशानियूं ॿुधाए रहियो आहे त रहमान जा बाना। इन मुल्ला खां केर पुछे जेको मिंबरे मुस्तफा ते वेही कच्चू गारियूं पंहिंजे मुखालिफन खे ॾींदो आहे, या त उन कुरान कोन पढ़ियो आहे, या उन खे कुरान जी ख़बर कान्हे, या वरी कंहिं अल्लाह वारे जे कदमनि खे चुमी नसीब कान थी थसि। अज़ीज़ाने मन न त मिंबरे रसूल ते वेही करे गंदियूं ॻाल्हियूं कीअं करे अल्लाह जो कुरान थो चवे, जॾहिं जाहिल बि साम्हूं ॻाल्हाईंदो आहे त मुंहिंजो बानो अस्सलामु अलैकुम चई हलियो वेंदो आहे।
गार जो एवज़ गार कोन दींदो आ, लठ जो एवज़ लठ कोन हणदो आ। मां अल्लाह जे मथा तवक्कल कंदो आ, मां अल्लाह जे फैसलन जो इंतजार कंदो आ। अल्लाह भी निशानी बुधाए वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। मुझे बेनियाज़ रब फरमायो जेको मुझो हुंदो आ, जेको मुझो हुंदो आ ओहो केडी मल सजदन में हुंदो आ, केडी मल क़ियाम में हुंदो आ। खुदा थो चवे तो मुझे जी निशानी ही आ। ऐ मुझा दोस्त पीपल्स पार्टी वारो चवंदो तो मुझे जी निशानी ही आ, जो दिल जे मथा बे हेडो तीर लगाए पो पियो घुमंदो। नून लीग वारो तो चवे मुझे जी निशानी ही आ, घर जे मथों शींह के बिहारे छडींदो। वरी को बियो तो चवे मुझी निशानी ही आहे हर जगह ते, पर मदरसे मस्जिद के भी मुआफ कंदो कोन कंदो। वडे नोलुअ जे पुछ वारो निशान कढी हणी छडींदो। पर मुझे रब जो कुरान थो चवे मुझे जी ही निशानियां केडी मल रुको में हुंदो, केडी मल सजदन में हुंदो। अज़ीज़ाने मन मुझे बेनियाज़ रब जा बानो ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी बेहिश्ती रहमतुल्लाहि तआला अलैह तहज्जुद जी नमाज पढ़न था। जेडी मल मुझा दोस्त अजीज डिठो पिंड तन तहे पानी सां वुज़ू थो करे, उन्हनि चयो असांजे पानी जो कमाल आ, इहा जेका हिन जी विलायत आ, इहो असांजे इन पानी जो कमाल आ। असांजा पिंड त वॾा वॾा भगवान तो हथ मुंह धोंदा हा, ॿिए ॾींहं ते पाणीअ ते पहरो लगाए छॾियो। जेॾी महिल निमाज़ जो टाइम थियो ख्वाजा मोइनुद्दीन गुलाम खे चयो बच्चा पानी भरे आ। उन्हनि जा पिंड त मथों चौकीदार बणिजी वेही रहिया, चईसि पानी बाणी कोन्हे, जाॾों जो आहीं ताॾों जो वञ। ख्वाजा मोइनुद्दीन निहारे चयो ठीकु आ। पाण गुलाम खे चयूं कौरो हेॾे खणी आ, कौरो हेॾे खणी आयो। कौरो जीअं खणी आया अचे उन वॾे बुत जे भर में रखी करे चयो हल साम्हूं हली कौरो भरी थो या नथो भरी। बुत खे फरमायो हल ए तुंहिंजा पिंड त तोखे भगवान कंदो, हल कौरो भर पाणीअ जो। दुनिया जी तारीख़ गवाह, ओहो पिंड त ॾिसंदा रहिया, ओहो उन्हनि जो हथ जो ठाहियल भगवान या बुत अॻियां अॻियां हली रहियो आ। पोयां मुंहिंजो सोणो मोइनुद्दीन इशारे चवेसि तो हेॾे हल त हेॾे, हेॾे हल त हेॾे। चो त जेको रब जो थी वेंदो आ, सॼी काइनात रब उन जी करे छॾींदो आ। हदीसे कुदसी जो हवालो दिया मता सुभाणे वेचारो को मुल्ला गरीब अनपढ़ियल वेचारो सादिड़ो मता का गाल चवे न आशिकन दीवानन के तकिया पियो ही सजन साईं जो फकीर चवे। मां उनखे दलील दिया मुझे मदीने जे मीर फरमायो आ। हदीसे कुदसी जो हवालो आ त जडे मुझो बानड़ो, जडे मुझो बानड़ो मां अल्लाह जे इश्क में फना थी विंदो आ। जुबान उन जी हुंदी आ, कलाम मां रब जे ज़ात जो हुंदो आ। जडे मां अल्लाह जो बानो जिक्र कंदे कंदे मां अल्लाह जे इश्क में फना थी विंदो आ। अखड़ियूं उन जो हुंदियूं हन, निगाह मां रब जे ज़ात जी हुंदी आ। जुबान उन जी हुंदी आ, कलाम मुंहिंजो हुंदो आ। कन उन जा समात मां अल्लाह जी, हथ उन जा इशारो मां रब जो, पैर उन जा ताकत मां रब जी। व इन सअलनी लउतियन मदीने जे मीर फरमायो, आका इनामदार फरमायो मुझो रब तो चवे वो मुझो महबूब बानो। जदे हथड़ा खणदो आ, हथड़ा वराइंदो पोवा कबूल मां रब अगे ही करे छडींदो। हाँ मुझा यार यार असां यारी रखी ॾिस न बेवफा दुनिया मां आजाद थी रब जे कुर्ब में अची ॾिस ॻाल्हि तवील थी वे। हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन उन बुत खे चयो मिंट कर पानी भर, भरी थो नथो भरी। पिंड त भजंदा आया, भगवान माफ़ी। ख्वाजा मोइनुद्दीन चयो भगवान नया भगवान जो बानो।
पैदा कंदड़ मुझो करीम रब्बा चयो बस हिकड़ो कौरो भरण जी तोखे इजाजत ॾियूं था असां के घणो ख्वार न कर ख्वाजा मोइनुद्दीन जो हिकड़ो कौरो चयो हा हिकड़ो कौरो बुत के जो हल मोट पोइते गुलाम के फरमायो इन कौरे के पानी के भर जेडी मल गुलाम कौरो पानी जो विधो ख्वाजा मोइनुद्दीन पिंडतन दे निहारे चयो इहो तहां जो सजो हौज इन हिकड़े कौरे में बंद कया या ढुकड़ो तव्हां जे ला भी बचाए रखा पिंडतन खिली चयो ए फकीर चरियो थी वयो आ ही हेडो हाउस तू इन कौरे में किया भरी दे पान फरमाए कौरे भरण जी इजाजत आ चयो हा कौरे जी इजाजत आ गुलाम के फरमायो कौरो ही कर पान आंगुर जो इशारो दिनो पूरो हाउस पानी जो कौरे में बंद थी वयो आ अगे वेचारड़ा सादड़ा मौलवी चवंदा होया त केडो ही अल्लाह जे वलियन जा फकीर हवाल था कटीन कमरे में वरी सजो हाउस हाने हाने त मां पुछांस तो हो त मुझे मुस्तफा जा दीवाना होया पर चाचा ही त इंजीनियर जी ठाहला इन पादर कौरो त वडो आ इन जो स्पेस केतरो आ पर अज जे तू हुजी मुझे सामो त मां तोखे बुधाया त हिन पादर जेतरी मोबाइल में पूरी दुनिया मौजूद आ पूरी दुनिया मौजूद आ इन पादर जेतरी मोबाइल में साइंस और टेक्नोलॉजी तरक्की करे सजी दुनिया के हिन में बंद कयो आ पर शर्त हुआ खबर उन के पोंदी के हलाइण ई दो जे के हलाइण ही नहीं दो न के केड़ी खबर त हिन में चाहे ए मौलाना साहब तो के केड़ी खबर त आशिकन वट केड़ी मंजिल आ या तो उनन के खबर होंदी आ जे के उन वाट जा पांधीड़ा हुंदा हन या रहो पिरिया वटे या कज पिरिया जी पचार इनन बिनी खां धार शल कादर कंखे न करे जे करे बेचारे कहे गदह गाडे हलाइण वारे के चोंदे त हिन में अमेरिका है चोंदो चरियो हई छा हिन में वरी अमेरिका किथों आई चोंदे सी यार हिन में यूरोप चरियो हई छा पर हलाइण वारो रुगी इशारो दींदो वींदो चवंदो हाने ही त परे जी गाल हा अजुकल गाडियूं एडियूं गाडी हुते बीठिया हमरा हितों तो जे दर खोल गाडी पाणे पई दर खोले हाने हथ हलाइण जी जरूरत भी काने का हे सब कुछ छाहे अल्लाह जो कयल वायदो आ कहसा मुस्तफा सा वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला मुजा महबूब हर ईंदड़ जमानो तुझे लात शान वारो होंदो तुझे गुलामन जे ला भी शान वारो कायनात में ब जमाना गुजरिया हन हिकड़ो हुजूर खां अग जो जमानो हिकड़ो हुजूर खां बाद जो जमानो रूए जमीन ते अंबिया उम्मतूं आयूं ओ बेकदर मुसलमान हुजूर जे कलमो पढ़ी करे हुजूर जे सदके में खाइण वारा मुसलमान जरा तारीख के आडो रखो 1,24,000 अंबिया जे उम्मतुन के ओहो न मिलियो जेको अज मुस्तफा जे गुलाम एकड़े गदह गाडे हलाइण वारे गरीब खे मिली रहियो अग में अंबिया दुनिया ते आया बादशाह होया उनन जा नौकर चाकर बादशाह होया उम्मती उम्मती बादशाह होया लेकिन उनन के भी घोड़ो मिलंदो हो चढ़ण ला उठड़ो मिलंदो हो चढ़ण ला गड्ढो मिलंदो हो चढ़ण ला अज मुझे हुजूर जो दीवानो जेडी मल मूंड थिस तो नवाब शाह जो 3000 ॾई जियला गाड़ी में चढ़ियो ज़ू हलियो थो मेहनत करे मुझा दोस्त अजीज मेहनत करे कमाए जेडी मल मदीने थो वञे त 4 कलाकन में पाकिस्तान खां मदीने जे गलन में पहुंची रहियो आहे बरल गाल तवील थी वे मुंहिंजा दोस्तो कलाक जे गाल वधी वे बस मां यकदम खुटाए वठा ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती अजमेरी बेहिश्ती सोने उन पानी जे कौरे में सजो हौज बंद कयो बरल गाल के खुटाया वक्त एड़ो आयो ओहे पिंडत छा अज भी मुंहिंजा दोस्त हिंदुन जी तारीख ॾिसो चवन था त अगर असां हिंदुन के कायनात में कह नुकसान ॾिनो आ त ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती अजमेरी ॾिनो आ जंहिं हिकड़ी निगाह सां पेट सां बम कोन बधरायो पेट सां गोला कोन बधरायो कंहिंखे बारूद कोन ॾिनो रुगी मुंहिंजे मुस्तफा जो दुरूद ॾिनो
असां बारूद वारा न आहियूं, हुजूर जे दुरूद वारा हो। जेको हुजूर जे दुरूद वारो हुंदो आ, मुंहिंजो अल्लाह उनखे दुनिया में भी इज्जत वारो बनाईंदो आ त आखिरत में भी इज्जत वारो बनाईंदो आ। बहरहाल मुंहिंजा दोस्त 95 लख निगाह सां हिंदू मुसलमान कयूं, लेकिन मां मोटी अचां ॻाल्हि पे कयमि हज़रत बख्तियार काकीअ जी। विसरी त कान वई न, हज़रत बख्तियार काकी रहमतुल्लाह तआला अलैह जो सुल्तान शमसुल मलक तमश जेको बादशाह गुलाम थी वियो आ, जॾहिं हज़रत ख्वाजा बख्तियार काकी रहमतुल्लाह तआला अलैह दुनिया छॾे रहिया हन, ॻाल्हि घणी निकिरी वई, झट में मोटाए मंज़िल जे तरफ़ हलां। हज़रत ख्वाजा बख्तियार काकी रहमतुल्लाह तआला अलैह ऐलान कयो त मुंहिंजी जनाज़े जी निमाज़ उहो पढ़ाईंदो। तवज्जो, मुंहिंजी जनाज़े जी निमाज़ उहो पढ़ाए जंहिं तौबह करण खां बाद कॾहिं हराम जो कतरो बि न खाधो हुजे। जंहिं ॿियो नंबर जंहिं तौबह करण खां बाद पंहिंजे सीने में कॾहिं हराम जे मोहब्बत जो ज़रो न रखियो हुजे। टियों शर्त इहो आ त जंहिं पंहिंजे तौबह करण खां बाद कॾहिं बि टे पहिरीअ जी 4 रकातूं सुन्नत क़ज़ा न कई हुजे। हज़रत ख्वाजा बख्तियार काकी चरिया चवंदा हन त अल्लाह वारनि ॾे था वञो, बुज़ुर्गनि छा थो मिलेव? चइसो चरिया जे मुंहिंजे भर में हुजी त मां तोखे ॿुधायां त वलियनि ॾे वञण सां छा थो मिले। चवनि था अल्लाह हिते साॻियो कोन्हे छा? ख़ुदा हिते कोन्हे जो तव्हांखे नथो मिले? मां तोखां थो पुछां त ओ भिरिया रोड जे रेती महले में रहण वारा जेॾी महिल तुंहिंजे जर जो पाणी चहिरो आ, तुंहिंजे जर जो पानी जरासीमन वारो आ, तुझे जर जो पानी खारो आ, त जवाब दे उहो मिठो पानी खणण जे लाइ काॾे थो ड्रमी खणी ज़ालिम जवाब ॾींदो, सिधो सदा वाह ते ईंदो। हा जवाब दे जेको तुंहिंजे घर जे जर जो मालिक आ, छा सदा वाह वारे जर जो मालिक उहो न आहे छा? जवाब दे जेको तुझे घर जे जर जो मालिक आ, सदा वाह वारे जर जो मालिक भी उहो आ, उहो ई साॻियो ख़ालिक आ जेको जरन खे मिठो भी कंदो आ, जेको जरन खे चहिरो भी कंदो आ। तू पंहिंजो जर छॾे करे सदा वाह वारे जर ॾे छो थो वञी? चवे थो ते पाणी मिठो आ। इन हनीफ जहिड़े चरिए बेवकूफ़ चयसि पोइ जेकॾहिं सदा वाह ते पाणी मिठो आ, उते जर मटिजी वियो। चए थो जर मटियल न आहे, चए थो पाणी मिठो छो थी वियो? चवे थो चरिया पाणी मिठो इन करे आ जो उन जे भर में मिठड़े पाणीअ जो वाह वहंदो आ। जेकॾहिं खारे जर जे भर में जेकॾहिं खारे जर जे भर में मिठड़े पाणीअ जो वाह वहंदो आ त मुंहिंजो करीम रब उन मिठड़े वाह वारे पाणीअ जे सदके में खारो पाणी भी मिठो करे छॾींदो आ। जेकॾहिं मुंहिंजो बेनियाज़ रब यकीनन मिठे पाणीअ जे करे खारे खूह खे मिठो कंदो आ, असांजो ईमान आ। असां जहिड़ो गुनाहगार गुनाहनि जा अंबार खणी जेॾी महिल सजण साईं जे दरबार ते रात रहंदो आ, रब इन जो खारो खूह मिठो करे छॾींदो। याद रखी छॾ, अल्लाह वारनि वटि वञण में वॾो फ़ाइदो मिलंदो आहे। औलिया अल्लाह जे सुहबत में वॾो फ़ाइदो मिलंदो आहे। हज़रत बख्तियार काकी रहमतुल्लाह तआला अलैह ऐलान करे छॾियो, कलमो पढ़ी करे पाण यार ॾे रवाना थी विया। मैदान सजजी वियो आहे, जनाज़ो अची वियो आहे। ऐलान पढ़ी ॿुधायो वियो, जनाज़ो उहो पढ़ाईंदो जंहिं तौबह करण खां बाद हराम जो कतरो बि न खाधो हूंदो। अॼु जनाज़ो उहो पढ़ाईंदो जंहिं तौबह खां बाद पंहिंजे सीने में हराम जो इरादो न कयो हूंदो। अॼु जनाज़ो उहो पढ़ाईंदो जंहिं टे पहिरीअ जी सुन्नत कॾहिं क़ज़ा कान कई हूंदी।
वडा वडा वली बीठा हन, वडा वडा मुफ्ती बीठा हन, वडा वडा सूफी बीठा हन, कंधड़ो हेठ करे बीही रहा। कह चयो त मुखा फलाणे मुश्किल घड़ीअ में कंहिंजो 4 रकातूं सुन्नत वई हुई हली, कंहिंजो मुंहिंजा दोस्त ही वयो, कंहिंजो ही वयो, छो त कूड़ जी जगह कान हुई। सब को निहारे निहारे कंध हेठ करे बीही रहियो। जॾहिं केर बि न निकतो सती सिफ़ जे अंदर, काई सिफ़ जे अंदर पाण खे लिका असां जो यो आला पापा जी गाल तो कया तव्हां जी न। जेकॾहिं 4 ॾींहं तहज्जुद पढ़ूं था त 5 ॾींहं चादर वेढ़े अतुर थोरो तेज हणी गलीअ मां लगी माण्हुनि खे महसूस था करायूं त असां हाणे बुज़ुर्ग थी विया आहियूं, असां में खुशबू कोन था ॾिसो, असां यानी ख़ुद खे ॿुधायूं था त हाणे हीअं मोतबर थी विया आहियूं। ओ चरिया लिक कर, छो जिथे लिक हूंदी आहे उते ई सिक हूंदी आहे, जिथे लिक हुंदी आ उते ही सिक हुंदी आ, जिथे सिक हुंदी आ उते ही छिक हुंदी आ। बहरहाल मुंहिंजा दोस्त, वक्त जो बादशाह सुल्तान शमसुल मलक तमश पंहिंजो हुलियो बदलाए करे 7 सिफ़ में बीठो हुयो, काई सिफ़ में बीठो हुयो, 7 सिफ़ में बीठो हुयो। ॾिठई त देर थी वई आ, केरु निकिरे नथो, कंध हेठ कयो वेठो आ त कोई सुञाणी न वठे। होॾां जंहिंजो जनाज़ो पढ़ण लाइ दुनिया आई आ, उहो फरमाइण लॻो, ओ तमश ओ शम्स कंहिंखां थो लिकी, अॼु लिकण जो टाइम ख़त्म थी वियो आ, सिज हिकिड़े ॾींहुं ज़ाहिर थियणो हूंदो आ। जेॾी महिल दुनिया हैरत में रहिजी वई, जेॾी महिल 7 सिफ़ मां ओ घुंड खोल दीदार कराओ, मैं आया मुख वेखण, घुंड खोल दीदार कराओ, मैं आया मुख वेखण, आया मुख वेखण, आया मुख वेखण, आया मुख वेखण, घुंड खोल दीदार कराओ, मैं आया मुख वेखण। हो इन्हनि कजल ने कई घाया, इन्हनि कजल ने कई घाया, ओ अबरूअ जे झलकार मोहे मस्ताना कया, ओ अबरूअ जे झलकार मोहे मस्ताना कया, तुझे अखिड़न जे असरार हज़ारे हैरान कया। खुदा जा बांधा चरन खे तो छेड़ी। हजरत ख्वाजा बख्तियार काकी रहमतुल्लाहि तआला अलैह मयत जे सूरत में जनाजे जे ला तैयार जसद खाकी लगो पयो आ, ओदा कचहरी भी लगी पई आ, मूतू कबल अंत मूतू, मरण खां पहिरीं मरी ॾिस त ख़बर पवे। उतां जेॾी महिल ख्वाजा सुल्तान शमसुल मलक तमश जेॾी महिल पंहिंजो पर्दो परे कयो ऐं उथी पयो, दुनिया ॾिठो त बादशाह 7 सिफ़ में बीठो आ, अखड़नि मां लुड़क लाड़ींदो। जेॾी महिल हज़रत ख्वाजा बख्तियार काकीअ जे मथों आयो जनाज़े जी निमाज़ खां बाद, जॾहिं चेहरे जो दीदार कराए वियो, निहारे चवे तो पाण त पर्दो करे वयो, पर अॼु मुंहिंजो पर्दो लाहे दुनिया में ज़ाहिर करे वयो। मुंहिंजा दोस्त यार सां प्यार कर, उहो एॾो महिरबान आ, न हो जुआन जागो था सलात थक जी त न पिया, ईमानदारी सां ॿुधाए। न हो जवाना जी जल अमड़ सां प्यार करण वारो आ,
याद रखजा मुंहिंजा दोस्त, हर इंसान जे कामयाबी जे पोयां जीजल अमड़ जो किरदार आ। नौजवान अल्लाह जो नेक बनो आ, सदाई अम्मा के चवंदो ओ मुंहिंजी जीजल अम्मा, कॾहिं त मूंसां को अंगलड़ो कर त मां पूरो कयां। मगर मां हूंदी आ अंगलड़ो कान थी करे, सर्दी अचे वई आ, बचड़ो चवे थो मुंहिंजी अम्मा अॼु को अंगलड़ो कर त मां तुंहिंजो पूरो कयां। मां चवे थी बचड़ा सदाई चवंदो आ, हाणे जे पुछी थो सियारो अची वियो आ, का हिकड़ी शालड़ी मां अम्मा जे ला वठी आ। हाज़िर मुंहिंजी अम्मा बाज़ार वयो, मालूम कयई शाल घणे जी, जवाब मिलियो 3 दिरहमन जी। सुबह जो सवेल मजदूरी करण जे लाइ बाज़ार में अची वयो, चौक में बीही रहियो आ, केर थो मूंखे मजदूरी ॾे, ॾिसंदो रहियो। मजदूरनि खे सभु को वठंदो हलंदो वयो, हिन खे केर सुञाणे कोन पियो। मजदूरीअ ते केर वठी वञे, एतिरे में को अमीर सामान घणो वठी आयो, उनखे मजदूर जी ज़रूरत हुई। ॾिठई त कोई मजदूर कोने, नौजवान बीठो आ, मगर चेहरे में नूर चमकी रहियो आ। निहारे चवे थो ए नौजवान, मजदूरी कंदे, मजदूरी जे लाइ बीठो आ। चवे थो ओ मुंहिंजो ॻोठ पट जे परियूं आ, मिसाल थो ॾियां, मुंहिंजो ॻोठ पडीदन जे परियूं आ, सामान घणो आ खणंदे। चवे थो बेशक खणंदुमि। उन पुछो भला पैसा घणा वठंदे? चवे थो फ़क़त 3 दिरहम वठंदुसि। घणा वठंदुसि? तवज्जो, घणा वठंदुसि? लोई अम्मा जी घणे में पई मिले? वरी चओ, ॻाल्हि यादि रखिजा, फ़क़त 3 दिरहम वठंदुसि। उन अमीर निहारे चयो, मां त 10 दिरहमन जे ॾियण लाइ तयार हा, तूं 3 दिरहमन में एॾो वॾो सफ़र कीअं कंदे? चवे थो 3 दिरहम वठंदुसि, सफ़र बि तय कंदुसि, तोसां अंगल बि कोन कंदुसि, मगर हिकिड़ो अंगल आ जेको हींअर कंदुसि, तोखां वाइदो ज़रूर वठंदुसि। उन चयो चओ, छो त असांजी आदत आहे न, मजदूर जी भले मजदूरी 800 हुजे, पर ॻोल्हींदासीं त को 700 वारो मिले, वरी जे 700 वारो मिलियो, वरी ॻोल्हींदासीं त को 650 वारो मिले, वरी ख़ुदा जो ख़ौफ कर, मजदूर खां रियायत न कराईंदो कर, मुंहिंजो रब राज़ी न थींदो। याद रखी छॾ, मजदूर खां रियायत न वठंदो कर। मजदूर चवई 600 ॾे, उनखे शाम जो 650 ॾेई छॾ, उनजे अंदर मां हिकिड़ी आह निकिरंदी, तुंहिंजो बेड़ो पार थी। छो त मजदूर मदीने जे मीर फरमायो अल्लाह जो दोस्त आ, सॼो ॾींहुं पंहिंजे बचड़नि जे लाइ हलाल जी रोज़ी कमाईंदो आ। जुमिलो चवण ॾे हिन सजण साईं जे चरे गुलाम खे, जेॾी महिल वीचारो मजदूर तगारी खणंदो आ, गर्मीअ में बीहंदो आ, ॾेढी अख करे पिणा कम जा चोर लिकी थो, ख़बरदार थी ईअं न कंदो कर। बल्कि ॾिसी त मजदूर लागी तो कम थो करे, हिकिड़े मिंट लाइ सोचींदो कर, अगर मां इन जगह ते हुजां हां, अगर मां इन जगह ते हुजां हां, छा एतिरो कम करे सघां हां? पासो वठी मजदूर खे कॾहिं पाणी पंहिंजे हथड़े सां पियारींदो कर, कॾहिं मानी पंहिंजे हथड़े सां खाराईंदो कर, कॾहिं उनखे चवंदो कर त बाबा हाणे अध कलाक मां थो चवई, तूं आराम कर। ख़ुदा जे ज़ात जो कसम, जॾहिं हलाल जी रोज़ी कमाइण वारे खे तूं थोड़ो सुकून ॾींदे, उन जी दिलि ठरी पवंदी, तुंहिंजी वाग मदीने वरी पवंदी। मजदूर सां लेखो न कंदो कर। बहरहाल मुंहिंजा दोस्त अज़ीज, उन मजदूर चयो हिकिड़ो मुंहिंजो शर्त क़बूल कर। चई कहिड़ो? चवे थो चाचा जिथे निमाज़ जो टाइम थे, मूंखे निमाज़ खां को न रोकींदे।
दिरहम 3 खपल 10 भी कोन खपल वायदो तो कया रस्ते में बीह दुस भी कोन जेतरो चवंदे हलदुन मगर शर्त हिकड़ो आ जिते नमाज जो टाइम थे मुखे 2-3 मिनट तकलीफ न दींदे मां नमाज जो फर्ज पढ़ी अचा उन चयो तू भले पढ़ जा मुखे एतराज कोने मुंहिंजा दोस्त सौदो तय थी वियो आ जेडी मल ओहो अमीर हलण लगो बचड़ो हलण लगो बे पहिरिए जे नमाज जो टाइम थी वियो निहारे चवे थो मालिक वायदो कयो हुई अल्लाह जे फर्ज जो टाइम थी वियो आ उन ॾे बचड़ो नफली रोज़ो रखी आयो आ मुंहिंजा दोस्त वञी नमाज जो फर्ज पढ़ी करे वरी सामान ॾो खणी हलंदो आ रस्ते में असर जो टाइम थी वियो चवे थो वायदो कयल थई नमाज जो टाइम थी वियो आ हो हमराह ॿाहिरि पे थो पंहिंजा मज़ा वठे जीअं वणे सितीअ करे हो अल्लाह जो फर्ज पढ़ी मोटियो आ जॾहिं उन जे घर जे करीब पहुतो आ उन जे दरड़े ते पहुतो आ अञा मग़रिब जो टाइम कोन थियो आ ओहो अमीर हिन बच्चे जी सच्चाई ॾिसी करे चवे थो 5 मिंट बीह मां तुंहिंजे लाइ पैसा खणी अचां घर हूं वियो आ थधो पाणी खणी आयो आ कुझु खाधे जो सामान खणी आयो आ दिरहम 3 जे बजाय 20 खणी आयो आ नंढड़ो निहारे चवे थो दिरहम मूंखे 3 खपनि चरजो मूं वाइदो तोसां कयो आ घणा खपनि याद रखी छॾ भले मजदूर हई न फिक्र न कजा जरूरत न हुजे के जो थोरो न खणजा उन खां घुरजा जेको ॾियण वारो गाली याद अचे वे महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुक़द्दस दौर जे अंदर यहूदी कबीलन जो हिकड़ो सरदार हुयो पूरे कबीले पंहिंजे जो अनाज उन वटि हूंदो हुयो दुकार पियो महीनो अञा कणक जे अचण में हुयो त हुन अचे घरवारी खे ॿुधायो त 15 ॾींहनि जो अनाज त आहे 15 ॾींहं जो काथों आणींदासीं अनाज खुटी पवंदो ज़ाल चयसि ॻाल्हि ॿुध मुखां सलाह छो थो वठी चवे थो इन करे जो मूंखे यकीन आहे तूं सुहिणी सलाह ॾींदीअ चंहिंजे सुहिणी सलाह मुखां थो वठी त पोइ देर न कर मुस्लमाननि जे महबूब मुहम्मद करीम ॾे वञ उन जहिड़ी सुहिणी सलाह ॿियो केरु कोन ॾींदो कदे कदे ज़ाल सां सलाह कंदो कर उन जे सलाह में बरकत थई मुसलमान उन जे सलाह में बरकत थई अॼु न हिते दुनिया में उनखे लतूं हयई त पोइ उते जॾहिं अॻिते पहुचंदे त वरी हूर जा पादर तोखे खाइणा पवंदा पर जे न हिते पंहिंजे घर वारीअ खे इज्जत ॾिनई उनखे प्यार ॾिनई त जॾहिं हिन क़बर में पहुची जन्नत में हलंदे त जेके न 70 हूरूं तोखे मिलंदियूं उन्हनि 70 हूरुनि जी सरदार इहा ई तुंहिंजी घर वारी हूंदी मता उते वात किटली करे वेठो हुजी हूरुन खे ॾिसी वात खुली वञई पोइ इहा ई घरवारी चवंदई त हुते मांखे लतूं हणंदे हे हाणे ॾे ख़बर पोइ कहिड़ो मुंहुं खणी उते जो मिंथ करी निकिरे हिते ई मिंथ करे जान छॾाए भलो थिए अज़ीज़ाने मन ज़ाल जो चवण वठी करे फ़कीर हा न सच ॻाल्हाईंदो बि वञा थो खिलंदो तव्हांखे मज़ो बि वठाईंदो थो वञा उन यहूदी ज़ाल जो चवण वठी करे मुझे हुजूर जे दरबार में आयो अर्ज़ तो करे अल्लाह जा नबी फलाणे कबीले जो सरदार हा मूं वटि खाधो महीने जो कोने को 15 ॾींहनि जो खाधो आ ऐं 15 ॾींहं अञा असांजे बचन जे लाइ खानदान जे लाइ अन्न कोन बचंदो हाणे अहिड़ो को तरीक़ो ॿुधा जंहिं तरीक़े सां इन ॾुकार मां निकिरी वञो हुजूर फरमायो जेतिरो 15 ॾींहनि जो खाधो पियल अथई उहो सभु खणी सुबुह जो मुंहिंजे सहाबिन में विरहाए छॾ हमरा क्याड़ी खणी बोटी अची घरवारीअ खे ॾिनो वाह वाह जो रस ॾिनो अथई चई छो ओ त महबूब रहमत लिल आलमीन हू त जेको रस ॾींदो आहे में कस हूंदी कान्हे रस ई रस हूंदी आहे चयो चरी उन रहमत लिल आलमीन चयो आहे जेको पियो अथई उहो बि खणी मुंहिंजनि खे ॾे असां जन जो फिक्र न थो करे पंहिंजन जो फिक्र थो करे ज़ाल चेस ओ चरिया
ओ चरिया तुझी इन लफ्ज़न जे मथों निगाह मुझी उन यार जे कुर्ब जे मथों निगाह जिया चयो थई इए करे ॾेखार पो वरी ॾिसंदे त तुंहिंजा दुख कीअं था दूर थी वञने ज़ाल जी गाल समझ में अची वयसि ज़िद्दीरो कोन हो न जे ज़िद्दीरो हुजे त हर भरू जे हिकड़ो हुंदो आहे न ज़िद्दीरो अॻिते छिक त पोइते अल्लाह ताला इन आदत को पनाह में रखे सुबह जो सवेल हो सामान खणी निकतो काडे हुजूर जे गुलामन दे हिकड़ो ॾिठे गरीब सहाबी उनखे चई ही अनाज मां तोखे थो ॾियां उन हुजूर जे सहाबी निहारे चयो अञा सुभाणे जो मूं वटि अनाज पयो आ ज्यादा मुखे जरूरत काने परियला मुझो रब मुझो काफी हैरत में पइजी वयो हिकड़े ॾींहं जो थस ॿिए ॾींहं जो नथो वठे वरी ॿिए सहाबी ॾे वयो उन वटि रुगी उन ॾींहं जो खाधो हुजे उनखे चवण लॻो हे 8 ॾींहंनि जो खाधो वठ निहारे चई मां 8 ॾींहंनि जो खाधो तोखूं छो वठां जंहिं अॼु जो ॾिनो आ सुभाणे जो बि उहो ई मुंहिंजो मालिक वेठो आ हे यहूदी पूरे मदीने में हिक हिक हुजूर जे गुलाम दे वींदो वयो कहीं भी को न वरतो सभिनी हिकड़ो जवाब ॾिनो मोटी अचे ज़ाल सां ॻाल्हि कई ज़ाल चयो अञा बि कोन सुधरियो आ उहे त सचे नबी जे गुलामन जी निशानी आ उन्हनि वटि अॼु हूंदो आ सुभाणे जी तवकल पंहिंजे करीम रब ते करे छॾींदा आहिनि तवक्कल तो अल्लाह है जंहिं अल्लाह जे मथां तवक्कल कई आ मुंहिंजो रब उनखे कॾहिं बि मायूस न कंदो आ पर जंहिंजो भरवसो ई दुनिया ते हूंदो आ मञा थो त ॿोॾ आई आ मञा थो त मींहनि परेशान कयो आ मञा थो त ग़रीब बेघर थिया आहिनि मगर यादि रखो हिकड़नि जे लाइ इम्तिहान आ त कीअं थो सब्र करे जन्नत में वञे ॿियनि जे लाइ इम्तिहान आ त कीअं थो ख़िदमत करे जन्नत में वञे लेकिन ओ ॿोॾ जा सतायल राति ताज़ो मुझे करीम मुर्शिद न्यापो दिनो आ तो दोस्तन तई न्यापो पहुंचायो उठ बांध कमर क्यों डरता है फिर देख खुदा क्या करता है उठ बांध कमर क्यों डरता है फिर देख खुदा क्या करता है दुनिया वारन जे हथ दे न निहार त मूडे ला इमदाद खणी दो उन करीम रब जे मथा भरवसो करे निकरी पो रब तुजो बेड़ो पार करे छडी दो ए दुबे जो पानिया सुकी विंदो अज तुजा घर किरल हन याद रखी छड जदे तू न होए तदे त दुनिया हुई ओ करीम ओहो वा जेको कखन मा लख करे देई छडी दो आ मुजो करीम ओहो आ जो 100 मण छटींदो है 100 मण करे देई छडींदो आ जेको 100 मण मा 100 मण करण ते कादिर आ ओ तोके झूपड़ी जे एवज बंगले विहारण ते भी कादिर आ पर तू भरवसो त कर न यार जे मथों चौथो निहारी अमीरन दे चौथो निहारी रस्तन दे त केडी मल तो मानू अचे ए असा जे पाकिस्तान जा सियासतदान खुदा इनन के हिदायत नसीब करे इनन अल्लाह जे मखलूक के सेखारियो चाहे हिकड़ो नचण सेखारियो आ बियो पिनण सेखारियो आ पर उन नचण ऐं पिनण तो के उनन सेखारियो आ जेके खुद नाचू वड़ाई पेना गरहन दुनिया जे दरन दरन ते किस्तो खणी पिन दाहन पर जेको रसूलुल्लाह जे दरबार ता पिन दुआ ओहो पिन दो ना है दुनिया के वंडे दी दो माणन दे न निहार पंहिंजे रब जे ज़ात दे निहार छा तुझो मुझो ईमान ना है मुझो तुझो रब दिसी न रहियो जवाब दे दिसी न रहियो छा मुझे तुझे रब के तुझे मुझे दुखन जी खबर ना है उन रब सा सूर नथो सली उन भाड़ियन सा तो सूर सली जे के 5 रुपया दई सदाई मेणा देन तोखे उन यार सा सूर सल जे को दीदो आ तो पुछदो ही ना है उनन सा सूर किए तो सली जे के ब दफा जन टियों दफो दरड़ो बंद करे छडीदा त कल जो वठी वियो है उन का छो न तो गुरी जे दरवाजा कदे बंद ही न कया हन सदाई तोखे सदे तो हलिया छा खपई मुजा बाना उन करीम रब जे तरता पिन इंशाअल्लाह ताला मदीने वारे मीर जे सदके ओहो गंज मिली वींदे जो कदे तो सोचो भी को
अर्ज पे कयो मुंहिंजा दोस्त गाल तवील थी वई हमराह अंदरों 20 दिरहम भी खणी आयो खाधो भी खणी आयो नौजवान चयो न न मुंहिंजी मजदूरी 3 दिरहम हे 17 पंहिंजा खणी वञ नौजवान ॾे निहारे थो हैरत मो चवे थो भला हे थधड़े पाणीअ जो गिलास पी चवे थो नथो पी सघां चवे थो वात में सूर थई चवे थो न बनो थियल थई न भला मानीअ जो गिरहड़ो खा चवे थो नथो खाई सघां बाह में हथ विझी चवे थो नौजवान इंसान हई या मलाइको हई सची ॻाल्हि कर इंसान हई मलाइको हई सच्ची ॻाल्हि कर चवे थो इंसान जो बचड़ो नालो मुंहिंजो फलाणो पुट मां फलाणे जो मूंखे ॾोही छो थो करी चवे थो पोइ सच ॿुधा हेॾी मंज़िल करे आयो आहे खाधो छो नथो खाई बचड़ो चवे थो को न ॾसे हा पर मजबूर कयो थई मां रोज़ेदार हा मुखे रोज़ो आ नफली रोज़ो आ नफली रोज़ो आ हे 20 दिरहम तो ॾे दुनिया दीवानी हुंदी आ तू पंहिंजा 3 थो खणी चवे थो इहे बि को न खणा हा जेकॾहिं अमड़ जी जल जी मुखे लोई वठणी न हुजे हा इहे भी कोन खणा इन करे खयम जो जी जल अमड़ जी मुखे लोई वठणिया इन करे खया थम हमराह जो अखियूं खुली वयूं छो त मुंहिंजा दोस्त जॾहिं कंहिंजो भाग खुलंदो आ त यार कुर्ब करे छॾींदो आ हिकिड़ो शेर चवां ओ भला ई जंहिं जे भागन में ओहो असुली न भुलबो आ जेको महबूब जे दरता पिनी खैरात पलबो आ उन्हीअ जो रूह में कहसा कॾहिं भी को न रलबो आ जेको महबूब जे दरता पिनी खैरात पलबो आ जेको महबूब जे दरता पिनी खैरात पलबो आ जेडी बल नौजवान गाल कई त नफली रोज़ो आ समझी वयो सूरत इंसानिया पर यार जे कुर्ब वारो आ हथड़ा बधी तो चवे ओ मदीने वारे जा दीवाना मुझे हुजूर जो फरमान याद कर त दावत मिले त वक्त हुजे त कबूल करण सुन्नता अज महबूब जे सुन्नत जे सदके मुझी दावत कबूल कर नौजवान अरशद निहारे थो मदीने वारे घोट जे गुंबज़े खज़रा दे निहारे थो निहारे चवे थो ठीक आ दावत तो जी कबूल रात रह अज इफ्तारी मुंह वट कर जेडी मल मुंहिंजा दोस्त नौजवान मगरब जी नमाज पढ़े थे इफ्तारी कया मस्जिद में वेही रहियो आ ए ज़ाल मुड़स हाणे वरी उन्हनि जे मंजर दे निहार अल्लाह ताला कीअं थो कुर्बड़ो करे मुंहिंजा दोस्त अजीज दौलतमंद ज़रूर आहिनि औलाद में हिकड़ी न्याणी आ जंहिंजो हेठियों धड़ सुकल आ मथे सजी सलामत आ न्याणी हलण पलण जी ताक़त नाहे न्याणी हिकड़ी जगह ते पई हुंदी आ ज़ाल थी चवे गाल बुध अल्लाह जा बाना अज एड़ो महबूब जो दीवानो नौजवान घर में आयो आ अज अच त न्याणीअ खे समझायो जेडी मल आधी रात थींदी न्याणीअ खे खणी उन जे दरड़े ते छॾींदासी पाण लिकी वेंदासी न्याणी दरड़ो खड़काईंदी दरड़ो खोलींदो न्याणीअ जो धड़ सुकल ॾिसंदो हथड़ा खणंदो मुंहिंजो रब दुआ कबूल कंदो न्याणीअ खे जवानी मिली वेंदी हो मस्जिद में फकीर वेठो आ तू ही तू में लगो पियो आ हेॾा मनसूबो ठही वयो नौजवान आयो
इशा जे नमाज खां बाद उनके कमरे में हंधड़ो ठाहे दिनो वयो। अजीज़ाने मल जेडी मल आधी रात जो टाइम थियो आ, नौजवान मुजा दोस्त तहज्जुद जे नमाज ला उथियो आ, उनन के खुदा जे कुदरत सा निंड अचे वई आ। नौजवान वुजू करे तहज्जुद जी नमाज पढ़ी आ त बाहर आवाज बुधण में आयो आ। अल्लाह जो नेक बानो जी जो दड़ो खोले इसे त कमरे में अजीब आवाज अची रहो आ। इंसानी हमदर्दी जे बुनियाद ते दड़ो जी जो खोले इसे त न्याणी वेचारी जे धड़ में साह नाहे उहा इए पई आ। इन अल्लाह जे बाने जे अखड़न में लुड़का ची वया। चवे तो ओ मुजा करीम रब अज जी जल अमड़ जो अंगल पूरो कयो थमे। मौला इन अमड़ जे अंगल जे पूरे करण जे सदके हिन नौजवान न्याणीअ के सलामती अता फरमा। अमड़ जो अंगल पूरो कयो थम। उन अमड़ जे अंगल जे सदके में अल्लाह जे दरबार में नौजवान दुआ घुरिया। जेडी मल नौजवान दुआ घुरी बस गए उन नौजवान न्याणीअ के अल्लाह जे ज़ात जवानी दिनी सेहत सलामती वे। नौजवान न्याणीअ के चयो तो अम्मा उथी मथे। न्याणी उथी आ। जेडी मल न्याणी उथी हलण लगी अबे जो वनी दरड़ो खड़काई। इन नौजवान पर्ची लिखी ते छड़े थो वने त खुदा जे वास्ते मुखे ख्वार न कजो, मुझो पीछो न कजो। रब तव्हां जी उम्मीद पूरी कई आ। दुआ कयो त रब मुझी मुराद भी पूरी करे। ऐ मुसलमान जवाब दे नौजवान केड़ी तकरीरू वेही कयो। याद रखी छद तू अल्लाह सा न प्यार कंदे त मुझो खुदा तोखे कदे भी मायूस कोन कंदो। कदे पांजे तन्हाई में वेही करे, कदे पांजे अकेलाई में वेही करे। सॼी दुनिया निंड में पई हुजे, सॼी दुनिया निंड में पई हुजे, कंधड़ो हेठ करे पांजे यार सा कचहरी त कर। महबूबे सुबहानी, शहबाज़े लामकानी, सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैह जेडी मल न पांजे डांदड़न के काहे विया बनीअ में ओहे डांदड़ो कंध वराए चवे तो अब्दुल कादिर घोट रब तोखे हिन हर कहण ला तो कोन मोकिलियो आ। तोखे पंहिंजे जिम्मेवारनि जी ख़बर आ, पाण के ज़ाहिर छो नथो करी। पाण फरमाइन था जानवर खे तोखे अल्लाह सुञाणप जी तौफ़ीक़ ॾिनी। जॾहिं तोखे पंहिंजे कम जी ख़बर आ त अब्दुल कादिर खे बि पंहिंजे कम जी ख़बर आ। सब्र करे तूं पंहिंजो कम कर, अब्दुल कादिर पंहिंजो कम कंदो। जेॾी महिल अब्दुल कादिर जीलानी घोट मोटंदो आ हेॾो काफ़िलो थो अचे। काॾे था वञो? मदीने था वञो। काॾे था वञो? वरी चो काॾे था वञो? आए है ओ मदीनो मदीनो खुदा शल दिखारे। मदीने जो कफनो कफन मुखे ॾियारे। है मदीनो 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 खुदा शल दिखारे। मदीने जो कपड़ो कफन मुखे ॾियारे। है मदीने जो घटियूं आहिनि ॾाढियूं सुठियूं, आहिनि ॾाढियूं सुठियूं। उहे शान मौला, उहे शान मौला असां सभिनी खे ॾेखारे। मदीने शहर में मौला मूंखे मारे। ऐ मुझा दोस्त, ऐ मुझा मुसलमान भा, मुझे महबूब मदीने वारे मीर जा दीवाना उन्हनि हाजिन चयो त वञूं था हज ते। सुणे अब्दुल कादिर जीलानी चयो तरसो 5 मिंट त मां बि अमड़ खां इजाज़त वठी अचां, कंहिंखां इजाज़त वठी अचां। ओ दिलबर दस्तगीर जा मुरीद अमड़ जा कदम चुम तको रंग लॻई। अमड़ जीजल जे कदमन ते किर तको रंग लॻई। चवे तो हाजियो
तरसो मां जीजल अमड़ खां इजाजत वठी अचां आयो अमड़ जे कदमन में ओ उम्मुल खैर ओ मुझी जीजल अम्मा हाजिन जो काफिलो मदीने वञी रहियो आ अरफात वञी रहियो आ मक्के पाक वञी रहियो आ काबतुल्लाह जो तवाफ करण ला हज बैतुल्लाह करण ला वञी रहियो आ अम्मा जे इजाजत दी तो जो अब्दुल कादिर भी वञण थो चाहे अमड़ मान मकाम वारिया चवे थी बचड़ा पंध औखो आ पंध ओ मुढवारो शहर आखिरी गाल ते पूरो क्या याद दो मुढवारो शहर हाने वरी पढ़ा इश्क जनी सिर आयो अल्लाह से अड़ी रीत रवन वाट अणाई पंध परे तडू गर दे हदुखन लधा वाट पुनल जी लोचे मंझिलकन तन जू बठियूं बस न करन रखल शाह जेकी बारो चल बारे वयो उहे आशिक जेके नजर करे न अंदर बठियूं बारे विया उहे कदे में ठरदियूं न यार जे दीदार सा अञा बरदियूं अजीजा ने मन महबूबे सुबानी के अमड़ चयो बचड़ा अब्दुल कादिर पंध डाढो डिंगो आ पंध डाढो अड़ांगो आ जबलन जो पंधा अञा तू मुझो बचड़ो नंढड़ो आ मातमावा तू मुझो बचड़ो नंढड़ो आ हाजन के इजाजत दे वरी कह बे दफे हाजिर मुजी अम्मा निकरी फरमाइंदा न हाजियो तव्हां वञो मुजी अमड़ इजाजत कोन थी दे मां कोन थो हला मोटी करे मथे जगह ते बीही करे अखड़ियूं बंद करे पंहिंजे रब सां कलाम तो करे अब्दुल कादिर जीलानी ओ मुझा करीम रब मुझी अमड़ थी चवे केर थो चवे अब्दुल कादिर जीलानी कंहिंखे थो चवे पंहिंजे रब खे अब्दुल कादिर जीलानी केरा छो जेको अमड़ जे पेटा ॼमंदो आ त ख़बर रखंदो आ त रमज़ान जो महीनो आ ओहो अब्दुल कादिर जी लफ्ज़न ते गौर करना ओहो अब्दुल कादिर जीलानी तुझे ओ मुझा करीम रब मुझी जी जल अमड़ थी चवे त मक्के मदीने जो पंध परे आ जबल डाढा घणा हन डूंगर डाढा दुखड़िया हन ओ मुझा करीम रब मुझी अमड़ चवे थी त बचड़ा तो खो पंध परे आ मौला मां बि मञा थो त मुझी अमड़ सच थी फरमाए मां नंढड़ो हां मूंखां त पंध परे आ पर मुझा मौला तू ॿुधा तोखां अब्दुल कादिर परे आ या वेझो आ कदे नाज कर खुदा जो कसम तू पंहिंजे रब सां कदे नाज कर जीअं न बचड़ो अमड़ सां नाज कंदो आ जीअं न को कुर्ब वारो कुर्ब वारे सां नाज कंदो आ इहे कदे करीम रब सां बि नाज करे ॾिस कदे नखरो करे ॾिस कदे धरणो हणी ॾिस मुड़स माण्हू थी ॾिस त मुंहिंजो यार कीअं थो तुंहिंजा अंगल खणे अंगल करणो अथई त उन सां कर न दुनिया वारा केतिरा तुंहिंजा अंगल खणंदा मुंहिंजो रब ईअं अंगल खणंदो आ जो हिकड़ो दफ़ो खणंदो आ त हो सॼी ज़िंदगी वरी दुनिया जा अंगल पियो खणंदो सैयदना अब्दुल कादिर जीलानी पंहिंजे करीम रब सां अंगल कयो मौला मुखां त मको परे आ पर तुंहिंजे ज़ात खां अब्दुल कादिर परे कोने इएं चई जो अखड़ियूं खोलीन पर्दा हटी विया काबो आडो अब्दुल कादिर जीलानी तवाफ करे रहियो
जेको कोठड़े ते बीही करे यार के सॾु करे मक्के को काबे के हुक्म करे मुझो करीम वञ मुझे महबूब जे बचड़े दे दीवाने दे ऐ मुझा दोस्त मल्लहुल मौला फलहुल कुल जंहिंजो रब तंहिंजो सब जंहिंजो रब तंहिंजो सब हाणे रब कंहिंखे मिलंदो जो रब आहे त रगुन खां बि वेझड़ो साह जे रगुन खां बि वेझड़ो पर उन रब पंहिंजो तारफ़ करायो आहे महबूब मुस्तफ़ा जे ज़ुबान मां उहो रब उनखे मिलंदो जंहिंखे मदीने वारो घोट मिलंदो ख़ुदा उनखे मिलंदो जंहिंखे मुस्तफ़ा मिलंदो जंहिंखे मुस्तफ़ा न मिलंदो उनखे ख़ुदा कॾहिं बि न मिलंदो जीअं वणेस तीअं पियो करे ख़ुदा उनखे मिलंदो आहे जंहिंखे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा मिलंदो आहे त अल्लाह ताला जा बानड़ो अचो त अॼु हिकिड़ो हिन सैयद छतल शाह बादशाह जे हिन पिड़ मां साईं मोहम्मद बचल शाह बुखारी ऐं ॿिया जेतिरा सादात वेठा आहिनि उन्हनि सभिनी जे हूंदे मुंहिंजा दोस्त अचो त अॼु दिलि में अज़म कयो मौला अब्दुल कादिर जीलानी पंहिंजे अमड़ जो वास्तो ॾिनो हुई मौला अॼु असां तोखे महबूब मुस्तफ़ा जे हिन बचड़नि जो वास्तो था ॾियूं मौला असांजे कल्ब खे बि ईअं रोशन कर जो असांजा पेर फर्श ते हुजनि असांजी दिलि तुंहिंजे अर्शन जा दीदार मुझे रब वट देर चो मुझे रब वट देर वरी चो मुझे रब वट देर चो त हज़रत इमाम जाफर सादिक छा नालो वरतम हज़रत इमाम जाफर सादिक रदी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था जॾहिं न रब जो नालो वठी रब्बना हिकिड़ो दफ़ो न चवंदो कर रब्बना 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 आतिना फिद दुनिया हसनतौ व फिल आखिरति हसनतौ व किना अज़ाबन नार रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बाद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमह इन्नका अंतल वहाब इमाम जाफर सादिक सही फरमाइन था 5 दफ़ा जॾहिं न चवी रब्बना वरी साह पटे चो तसव्वुर करो रब्बना या रब्बना या रब्बना पोइ जेॾी महिल 5 दफ़ो इमाम जाफर सादिक सही फरमाइनि था दाह कंदे त मुंहिंजो रब चवंदे त घुर छा खपई जी चवई जी चवई जी चवई तू 5 दफ़ा रब रब चवी 50 दफ़ा रब जी चवे पोइ अंगल कंदे त पूरो कंदो या कोन कंदो पोइ अचो त मुंहिंजा दोस्त अॼु हिकिड़ो अज़म कयूं उहो कहिड़ो यादि रखो अॼु इहो न ॾिसो यार मूं सॼी उमिरि निमाज़ कान पढ़ी हाणे हेॾा गुनाह इहे कीअं माफ़ थींदा कॾहिं मां ॾाढ़ी रखंदुसि कॾहिं पटको ॿधंदुसि इहे सभु पोइ कजां ॾाढ़ी बि पोइ रखजां पटको बि पोइ ॿधजां काई तुंहिंजे मथां पाबंदी नथा लॻायूं बसि तोखे रुॻी हिकिड़ो ॾस था ॾियूं रुॻी हिन दिलि जो कनेक्शन यार सां मिलाए रुगी हिन दिल जो कनेक्शन पंहिंजे यार सां मिला रुगी दिल में वाइदो कर ओ मुझा करीम रब अॼु हीअ दिल तो अल्लाह जे दरबार में हुजूर जे सदके सां पेश तो कया मौला अॼु मदीने वारे मीर जे सदके मुंहिंजी दिल कबूल कर तू दिलड़ी यार जे हवाले कर पो मुंहिंजो यार पाण ई तोखे पंहिंजे रंगनि सां रंगी मूं जहिड़ो मौलवी 1000 दफ़ा चए ॾाढ़ी रखो कोन रखंदे पर जॾहिं न तुंहिंजी दिलि यार जे दरबार में पहुती ऐं उन कुर्ब जो मज़ो ॾिठी अल्लाह अल्लाह पोइ तूं ॼाण तुंहिंजो यार ॼाणे ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अचो त इहो दिलि में अज़म कयूं त अॼु इंशा अल्लाह ताला अल्लाह जे दरबार में रोई दुआ घुरंदासीं मौला असांजी दिलि क़बूल कर असांजी दिलड़ी कबूल कर खुदा जो कसम तुंहिंजा मुंहिंजा गुनाह एतिरा घणा कोन्हनि जेतिरी अल्लाह जी रहमत को शादी तुंहिंजा मुंहिंजा गुनाह एतिरा घणा 3 दफ़ो तो चवां तुंहिंजा मुंहिंजा गुनाह एतिरा घणा नाहिनि जेतिरी मुंहिंजे रब जी रहमत कुशादी आहे छो त उन रब चयो आहे ला तक़नतू मिर रहमतिल्लाह ऐं मुंहिंजा बाना जहिड़े भी हाल में ही मूं रब खे कबूल हई जहिड़े भी हाल में हई चोरियूं कयूं थई ज़िनाऊं कयूं थई शराब पीता थई सभु कुझु कयो थई रब थो चवे पर तुंहिंजे रब तोला अॼु बि पंहिंजो दरड़ो बंदि कोन कयो
मुझो अल्लाह तो फरमाए अज भी हलिया ऐ ईमान वारा या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारा तूबू इल्लल्लाह तौबतन नसूहा मां रब्बा तुझे दिल जो मालिक अज ही तू सच्ची तौबा कर त दिस तुझो रब फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात जेतरा करोड़े गुनाहन जा अंबार खणी छतन शाह बादशाह जे पिड़ में पहुतो हई रब तो चवे अज सच्ची तौबा कर त हे सभई गुनाह मेटे तुझा सवाबन में तब्दील करे छड्या यार अल्लाह त वायदो कयो तुझो छा ख्याल आ बाना एकड़ो फकीर हुयो बाजार में बीठो हुयो को निगाह वारो आयो निहारे जी फकीर छा पियो करी बाजार में जी मखलूक ऐं खालिक जो ठाह तो कराया छा तो कराया मखलूक ऐं खालिक जो ठाह तो कराया जी हा लगो पियो हुज कुछ ॾींहंनि खां पोइ वरी को कज़ियो थियो मुकाम में माण्हू पूरण आया फकीर मुकाम में बीठो आहे वो अहले दिल आयो फकीर दे खबर उन दे बाजार में अज वरी मुकाम में अज छा थो करी जे अज भी खालिक ऐं मखलूक जो ठाह तो कराया यानी बानहन ऐं मालिक जो ठाह तो कराया जी भला दे खबर कम थियो जी कोन थियो कम थियो ची कोन थियो ची छो न थियो ची जेडी मल बाजार में हुयुस ठाह पियो कराया खालिक मनी वियो मखलूक कोन मनियो खालिक मनी वियो उनके अर्ज़ड़ो कयम मौला जहड़ा हन तेहड़ा तुंहिंजा हन मुआफ़ कंदे तो वट देर कान्हे का त खालिक चयो ऐ मुंहिंजा बाना चवीन रुगी अखड़ियूं आलियूं करे कंध हेठ करे मुझे यार जे दामन में हथ विझी चवन या अल्लाह ख्वार हैं बदकार हैं डूबे हुए जिल्लत में हैं कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है बस रुगी इए चवन त मां अल्लाह जे सजा दफ्तर धोई क्लियर करे छड्यान डाढियूं ताहूं कयम पर मुंहिंजी कह न बुधी जे अज दे खबर मुकाम में बीठो हई जे अज वरी कम उबतड़ा हमराह मनी वियो पर मालिक मञण ला तैयार ही कोने को मालिक चवे तो जरे टाइम दिनो मई तडे तौबा न कई हाने मोहलत गुजरी वई हाने रोई न खणी पिटी हाने कुछ को न थींदी त ऐ मुंहिंजा दोस्त हे बाजार मुस्तफा खरीदारे बुधो थई न जुमलो बाजारे मुस्तफा खरीदारे खुदा बाजारे मुस्तफा चाहे ये बाजारे मुस्तफा लगी पईया अजो खरीदार मुझो रब्बा ए पांजो वखर खणी यार जे दरबार में पेश कर जो मुझा अल्लाह मुखे मुआफ कर पांजे महबूब जे सदके मुखे मुआफ कर छो त हजारे जवान सुता पया हन अज मुझा दोस्त उन्हन जी कब्र ते अल्लाह जे रहमत जो वसकार थिया साईं मोहम्मद बचल शाह उन जे औलाद पोयर जन दोस्तन तावन कयो यकीन कयो मुकामन में एड़ियूं महफिलियूं कंदा कयो ता त इंसान के पांजे रब जी याद अचे वजे तही मुकाम वारा भी का ईद अज उनन जी ईद अज उनन जी ईद आ छो त जिथे कुरान करीम जूं लोलियूं हली रहियूं हन उनन जी ईद न थींदी त कंहिंजी थींदी त मुंहिंजा दोस्तो अचो त अॼु वाइदो कयूं त जहिड़ा आहियूं तहिड़ा पंहिंजे मालिक जा हूं सच्ची तौबा कंदासी जो इंशाअल्लाह ताला नंबर 2 कंहिंजो हक न खाईंदासीं थुलियूं थुलियूं ॻाल्हियूं कंहिंजो हक न खाईंदासीं अमड़ जो चयो वठण में देर न कंदासीं जी जल अमड़ जो चयो वठण में देर न कंदासीं दिलबर बाबे जा पेर चुमण में भी देर न कंदासीं तकरीर खत्म तू वञी इहो कम कर ॾिस त मुंहिंजो अल्लाह पंहिंजे रहमत जा दर खोले थो या नथो खोले अल्लाह ताला मु गुनहगार जो चवण तवा नेकन भलारन जो बुधण पांजे बारगाहे रब्बुल इज्जत में कबूल फरमाए अल्लाह ताला तवा सा सबनी के दरे मुस्तफा जी हाजिरी नसीब फरमाए इन मुकाम जे अंदर जेके दफन थियन मुजा मौला उनन जे कब्रन के जन्नत जे बागन मा हिकड़ो बाग बना करीम रब जन दोस्तन कावशो करे हे जिक्र जी महफिल सजाइया उनन जे माल रिज़्क बचड़न ईमान में बरकतूं अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।